मीरे खान में शहरनि पारां रोड जी तामीर में नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। दुकानदारनि ऐं शहरनि ज़ाहिद गोपांग, सिकंदर, रहमतुल्लाह बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में अर्ज़ी भुट्टो चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त ठेकेदार गुलाम नबी जोणे जो करोड़नि रुपयनि जी मालियत सां ठहियल रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमाल कयो आहे। हुननि चयो त नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण सबबि रोड हंधा हंधा उखड़ी वियो आहे, जंहिं सबबि शहरी अज़ाब में मुब्तला आहिनि। ठेकेदारनि खे पैसा मिलिया आहिनि मुज़री भगत करे ऐं उहे सभु पाण में गॾिजी पैसा खाई ऐं होॾां 4 इंच रोड आहे। मिरो खान में शहर में जॾहिं अरबीपुर चौक ते आयो आहे 1 इंच जो रोड आहे, जेको हाणे ट्रैक्टर अचे थो रोड उखड़ियो पियो आहे। रोड उखड़े थो त ख़्याल ख़तमु आहे न था कोन्हे। अगरि असां हुननि खे अर्ज़ु था कयूं त हे रोड असांखे ॿीहर ठाहे ॾियनि, सुठे तरीक़े सां ठाहे ॾियनि ऐं बहितरीन ठाहे ॾियनि। अॻवाननि मुताबिक़ त ठेकेदार जी करप्शन जो नोटिस वठी रोड जी ॿीहर तामीर कराए खेनि परेशानियुनि खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।